नमस्कार मित्रों, उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदवे। संतोषपुरी सिंधी अमृतवाणी तां मां तव्हांजो पंहिंजो संतोषपुरी ढेर सारी तव्हांजे लाइ सत्संग जूं वीडियो खणी ईंदा आहियूं। अॼु जेका आहे असां संत सफ़रनामा जी किस्त खे अॻिते वधायूं था पिया। अॻु 3 किस्तां तव्हां ॾाढे प्रेम सां ॾिठियूं, हाणे चौथी किस्त हिंजी संत सफ़रनामा जी। पिछली किस्त में असां जॾहिं एंड कयोसीं त उते जेको संत हुयो 1947 में दादू खां नागपुर सिंध को हिंद जी तरफ़ सफ़र कयो हुयईं। उन जी असां पिछले में एपिसोड में एंड कयोसीं त उहो संत खट ते पइजी पियो हुयो। काफ़ी कराची खां इलाज कराए आख़िर निराश थी हताश थी करे मोटी आयो ऐं उनजी ओड़े पाड़े वारा जेके माताऊं हुयूं या ॿिया प्रेमी हुया उनजी शेवा करनि पिया ऐं अबनॉर्मल जेको जो पुटु हुयो उनजी बि शेवा करनि पिया। हलंदो हलियो सिलसिलो। संतनि ॾे चिठी लिखियऊं त बाबा हे ॻाल्हि आहे, हे हक़ीक़त आहे, असांजी हे कंडीशन थी वई आहे। अॻे चिठी बि टाइम लॻाईंदी हुई त चिठी रवानी थी चुकी ऐं उनखां अलावा जेको दुकान हुयो परचून जो किराना जो दुकान हुयो उहो बि आख़िर इलाज कंदे कंदे लालकाणा इलाज सखर इलाज या ॿियनि शहरनि में हैदराबाद आख़िर कराची इलाज कंदे कंदे उहो आख़िर एंड ते पुॼियो, सॼो नुक़सान में खसारे में अची वियो। पर हिनी पोइ बि हिमत न हारे करे भॻवान जे भाणे ते राज़ी रहियो। तॾहिं चवंदा आहिनि संत हमेशह चवंदा आहिनि त बाबा ठीकु आहे, छो गुरु नानक साहिब जीअं चयो आहे दुख दारू सुख रोग भया, संतनि उन्हनि खे कंठ करे छॾियो आहे त वाकई जेको दुख आहे उहो असांजे लाइ दारू आहे। तेरा भाणा मीठा लागे नानक नाम पदार्थ मांगे। बसि नाम पदार्थ असांखे मंगणो आहे, बाक़ी जे हाल में रखे मुंहिंजो सरकार वाह वाह। उहो बि राधा रानी जे ऐं भॻवान कृष्ण जे नाम सिमरन में जुड़ी करे आनंद में रहियो ऐं बसि खट ते पियो हूंदो। हे शरीर कमु न करे पोइ सिर्फ़ु चहिरो कमु कंदो हुयो ऐं पुटु अबनॉर्मल ॿी खट ते पियो हूंदो, बसि नाम सिमरन में राधा 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 जपींदो रहियो। राधा नाम जी एॾो प्रभाव ॾिसो केॾो आहे। अॻे त कंहिंखे ख़बर न हुई, लेकिन हाणे त सुध पइजी वई आहे त संत प्रेमानंद 18 साल थिया आहिनि, किडनी फेल आहे, लेकिन उनजी राधा रानी जेका आहे कृष्ण कन्हैया जेको आहे उनजी किडनी खे हलाए थो पियो। तीअं असांजे जीवन में बि भॻवानु ईअं ई हलाईंदो आहे, लेकिन असांखे सब्र न हूंदो आहे, असांखे अशांती हूंदी आहे। असां चऊं बसि जेकी बि थिए यकदमि थिए। हा, जीअं असां बसि भॻवान जो नाम सिमरन कयूं ऐं असांखे जेको आहे न मालामाल करे छॾे। लेकिन न, जॾहिं असां भॻवान सां जुड़ंदासीं, जॾहिं असां कृष्ण सां जुड़ंदासीं, राधा सां जुड़ंदासीं, असांखे दुख अचणु स्टार्ट थींदा उते। यानी मां अॻु बि चयो आहे त बाबा जेका पहली ॾाकण हूंदी आहे उहा ॾाढी डिफिकल्ट हूंदी आहे, ॾाढी ॾुखियाई वारी हूंदी आहे, ॾाढी उहा तकलीफ़दा हूंदी आहे। लेकिन जेॾी महिल पहिरीं ॾाकण पहिरीं सीढ़ी माण्हू चढ़ी वेंदो आहे, उनखां पोइ जेका सीढ़ियूं आहिनि उहे ॾाढियूं भॻवानु आरामदाह करे छॾंदो आहे। छो जो इम्तिहान वरदो आहे त बाबा हे मतिलब सां मां जुड़े थो पियो या बग़ैर मतिलब जुड़े थो पियो। असां संसारी माण्हू कलजुगी माण्हू असां हमेशह भॻवान सां मतिलब जे करे ई जुड़ूं था पिया, हमेशह भॻवान सां इहे अंदर में ख़्वाहिश रखे जुड़ूं था पिया त बाबा भॻवान मूंखे पैसा ॾे, भॻवान मूंखे शोहरत ॾे, भॻवान मूंखे पुटु ॾे, भॻवान मूंखे गाॾी ॾे, हुन वटि नंढी गाॾी आहे मूंखे वॾी गाॾी ॾे। त हमेशह इहा सोच रखे करे असां भॻवान सां कंदा आहियूं। पर भॻवान चवंदा निरछा थी करे तूं मुंहिंजो बणी त ॾिस, मां सॼी दुनिया तुंहिंजे कदमनि में न विछाए छॾियां पोइ चइजांइ। गीता में भॻवान ईअं चयो आहे अर्जुन खे त अर्जुन तूं मुंहिंजो थी ॾिस, तूं मुंहिंजो थी ॾिस, ही सॼी दुनिया मां तुंहिंजी करे छॾंदुमि। ऐं ईअं ई थियो आहे। ॾिसो भागवत गीता जेका आहे 3 माण्हुनि ॿुधी आहे, भगत अर्जुन ॿुधी आहे ऐं धृतराष्ट्र ॿुधी आहे ऐं सारथी संजय ॿुधी आहे, 3 ॿुधी आहे। इन जो विस्तार मां तव्हांखे अॻिते ॾींदुमि हली करे। लेकिन उन मां फल कंहिं पातो, सिर्फ़ु अर्जुन पातो। छो त अर्जुन जेका आहे पंहिंजो मन जेको आहे भॻवान जे हवाले करे छॾियो ऐं भॻवान चयोसि बि तूं मुंहिंजो थी ॾिस त सॼी दुनिया मां तुंहिंजी करे छॾियां।
ऐं जेको बि असां यादि कयूं था सिर्फ़ु अर्जुन खे यादि कंदा आहियूं, धृतराष्ट्र ऐं संजय खे असां यादि ई न कंदा आहियूं असां, छो उन्हनि गीता ॿुधी लेकिन उन ते अमल न थियो। लेकिन अर्जुन जेका आहे उन भॻवान जी पूरी गीता ॿुधी ऐं पंहिंजो मन जेको आहे भॻवान खे अर्पण करे छॾियो। मन बेचे सतगुर के पास तो सेवक के कार जरा। जे अगरि मन तव्हां पंहिंजो भॻवान खे मन पंहिंजो गुरू खे ॾेई छॾींदवे तव्हांजा कॾहिं बि कार्य बिगड़ंदा न, तव्हांजा कार्य रास थी वेंदा। तीअं ई उहो संत बि जेको आहे भॻवान खे पंहिंजो बणाए छॾियईं, राधा रानी खे मन ॾेई छॾियईं, चए भॻवान ठीकु आहे, अगरि ख़ुशियूं अगरि ॾिनई बि तूं ॾिनियूं ऐं हाणे दुख ॾिनो थी बि तूं ही ॾिनो आहे, छो जो दुख भी मुझे प्यारे हैं, सुख भी मुझे प्यारे हैं, किसे छोड़ू भगवान दोनों ही तुम्हारे हैं। इन करे ॿई खट ते उहे वीचारा पीउ पुट जीवन जी गाॾी हलाईंदा रहिया। आख़िर चिठी जो जेको आहे कुझु टाइम खां बाद जवाबु अची वियो ऐं होॾो सन 47 जो टाइम बि अची पहुतो, अची करे ऐलान थी वियो त बाबा जेके आहिनि हिंदू ओॾे मुस्लिम हेॾे बंटवारो थिए पियो। भॻवान जी बसि लीला आहे, अचरज आहे लीला आहे, कोई सम्झी न सघंदो आहे लीला खे। त होॾो चिठी बि पहुती अची करे गुरू जी संत जे लाइ त बाबा हाणे तव्हां सिंध खां कूच करे हिंद जी तरफ़ अचो ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं, भॻवान तव्हां सां गॾु आहे, कुझु बि विघ्न न ईंदो ऐं सभु सुठो थी वेंदो तव्हांजे लाइ। त हुननि उहा चिठी अखियुनि ते रखी करे शहर वारनि खे, जेके गांव वारा हुया उनखे सभिनि घुराई त बाबा गुरू जी हे आज्ञा आहे, हाणे मूंखे हितां कूच करे सिंध खां हिंद जे तरफ़ वञिणो पवंदो, पर तव्हां छा ॿुधायो, तव्हां छा चवंदा? चयो साईं हाणे हिते बि सन 47 जी बंटवारो थी चुको आहे, हाणे असांजो बि आहे वीचार त छो न असां सभु बि तव्हां सां गॾु रवाना थियूं, तव्हां सां गॾु हलूं ऐं हली करे असां सिंध खे अलविदा करे रोई छॾण त दिलि कंहिंखे न थिए पई। उन टाइम 1947 में कंहिंखे अबाणा पंहिंजा घर, अबाणा दरबारां जिथे पैदा थिया, जिथे समाधियूं वॾनि जी हुयूं, उहो छॾणु ॾाढो ॾुखियो आहे। उन्हनि जी हालत उहा ॾिसणु ॾाढी दुखदायक हुई, ॾिसी कोई न सघे पियो हिक ॿिए खे, बसि हर माण्हू रोई करे अलविदा करणु लॻो पियो। त पोइ शुनी गांव वारनि बि सभिनी गॾिजी करे संत खे चयो त बाबा असां त हाणे जीअं तव्हां चओ था पिया सिंध तरफ़, असां बि तव्हां सां गॾु सिंध तरफ़ हलंदासीं। सो उहे पंहिंजा सामान ॿधणु लॻा ऐं छो जो घर बर त सभु छॾणा हुया, वॾा वॾा सामान खणणा न हुया, माण्हू बसि जेको थोरो घणो ज़ेवर हुयो, थोरो घणो पैसो हुयो, उहो खणी करे, ॿ जोड़ा कपिड़ा खणी करे हितां जेको आहे सिंध खां हिंद जे तरफ़ रवाना थियण लॻा। ही संत बि भॻवान जे भाणे ते राज़ी रही करे भॻवान खे पुकार करे त बा ठीकु आहे, जीअं प्रभु तुझी इच्छा है, जहाँ ले चलोगे हम वहाँ चलेंगे, जहाँ नाथ रख लोगे हम वहीं रह लेंगे। भॻवान जी आ भजन जेको आहे ईअं ॻाईंदो कंदो उहे जेके गांव वारा हुया उहो सभु गॾिजी करे उन सां पाण में शहरवासी गॾिजी करे हे वीचारे खे खट ते चाढ़णा खणी करे ऐं उनजे पुट खे बि वठी करे उनखे उतां सिंध खां हिंद जे तरफ़ सफ़र शुरू करणु लॻा। छो जो पैदल यात्रा हुई, पैदल ई हलणो हुयो, गाॾियूं वाॾियूं हुयूं न। छो जो ट्रेन जेका हलणी हुई उहा एॾी जानकारी आहे न, त शायदि चवनि पिया त कराची खां या हैदराबाद खां या लाहौर खां ट्रेन हुई, त छो हिननि उतां पंहिंजे गांव खां जेको आहे हैदराबाद तक उन्हनि सफ़र जेको आहे पैदल शुरू कयो ऐं भॻवान जा गुणगान ॻाईंदा, भॻवान खे प्रार्थना कंदा, भॻवान जे नाम सिमरन में जुड़दा जुड़दा सिधो वञी करे उते हैदराबाद जी तरफ़ कूच करणु लॻा। छो जो जॾहिं जॾहिं असां भॻवान जो नाम सिमरन करे असां जॾहिं कोई बि सफ़र कंदा आहियूं, चाहे संसारी सफ़र आहे चाहे जीवन जो सफ़र आहे, जॾहिं भॻवान जो कूच कंदे नाम सिमरन कंदे कूच कंदा आहियूं, भॻवान असां सां हमेशह साथ हूंदो आहे, कॾहिं असांखे रस्ते में कोई विघ्न न पवंदो आहे। छो जो चवंदा आहिनि त जॾहिं जॾहिं हिकु हिकु क़दम ते हिकु हिकु क़दम खणण ते भॻवान जो नाम जपींदे, जीअं की वॾा असांजा कंदा, वॾी जेके माताऊं हुयूं
उहे पुराणे ज़माने में ईअं कंदा, पलंग तो लहींदे राम, कुझु सामान खणंदे राम, बिस्तरो ठाहींदे राम, रोटी कंदे राम, पाणी पींदे राम, हर वक़्तु राम सां ई जुड़ी वेठा हुया। त उन्हनि जो जीवन ॾिसो केॾो न उहो आनंददायक हुयो। हाणे हे संसार अहिड़ो थी वियो आहे, असांजा पलंग ते ई वेठा आहियूं, उते ऑर्डर कंदा आहियूं त पोइ असांखे चांहि खपे, पाणी खपे, होॾो चांहि पियूं था पिया, होॾो असां मोबाइल खे जेको हलायूं था पिया। उथण त असांखे नाम त राम त विसरी वियो आहे, असांखे प्रभु जा लख शुकराना घुरण त असांखे विसरी विया आहिनि। असांखे न सुम्हंदे असां भॻवान जा शुकराना करे सुम्हूं था, न उथंदे असां शुकराना कयूं था। इन करे असांजे जीवन में परेशानी, असांजे जीवन में डिप्रेशन, असांजे जीवन में दुखीपन थी वियो आहे। लेकिन चवंदा आहिनि जंहिं भरोसो रखियो राम जो, तंहिंखे लॻे न कंडो काठी। सो हे बि भरोसो राम जो रखे, भरोसो राधा रानी जो, कृष्ण भॻवान रखे करे रवाना थिया। पोइ चवंदा आहिनि संतां के कार्य आप खलोया, कमु करण आया राम। राम भॻवान कृष्ण भॻवान जा कम कंदो वियो, सफ़र कंदे कंदे धीरे धीरे अॻिते वधंदा विया। वधे वधे वञी करे हैदराबाद पहुता, ऐं उतां उहे ट्रेन में रवाना थी करे सिधो अची करे उहे इंडिया जे कंहिं शहर में अची करे, जिते ट्रेन बीठी, किथे बीठी, इहा प्रभु ॼाणींदो आहे उन टाइम जी ॻाल्हि। त उते अची बीठी, उते अची करे इहे सभु लथा, ऐं उतां खां वरी ॿियो सफ़र शुरू थियो। सो इहो सफ़र वरी अॻिते तव्हांखे ॿुधाईंदासीं, वरी तव्हांखे हमेशह तव्हांखे सुठी सुठी कथायूं ॿुधाईंदा ईंदा आहियूं। ऐं कोशिशि कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, ताकी तव्हांखे आनंददायक यात्रायूं, आनंददायक कथायूं ऐं हिकु नामुमकिन शइ थियण वारी, जेका आहे नामुमकिन थियण वारी, जंहिंमें असां ख़बर पवंदी आहे त भॻवानु आहे। हूअं असांखे ख़बर न आहे, छो जो भॻवानु त हवा वांगुरु आहे, भॻवानु त हिकिड़ो तसवर आहे, भॻवानु त असांजे इर्द गिर्द आहे, भॻवानु त हिते मन में वेठो आहे। लेकिन असांखे सुध न हूंदी आहे त भॻवानु किथे आहे। लेकिन असां जॾहिं नामुमकिन चीज़ा मुमकिन ॾिसंदा आहियूं, पोइ ख़बर पवंदी आहे त वाक़ई भॻवानु आहे। जय जय समाधि वारा, जय जय समाधि वारा।